बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सभी दोस्तन के दोस्तों, ये मुझी साइड में जो वेठो है भागचंद ओड जो तालके जोही जो रहवासी आहे। इन महिल हे मुझे हथ में पैसा आहिनि 10,000 जेके मिसकीन जे लाइ डॉक्टर अहमद सुल्तान लगारी साहब अमेरिका में मोकिलिया आहिनि। तो बाबा हे मुझी अमानत जेका है सा भागचंद ओड खे ॾिजो। 10,000 रुपया आहिनि। डॉक्टर साहब जा इहे लफ़्ज़ हुआ त इनके तव्हां राशन वठी ॾिजो, लेकिन साईं जन जो चवणु आहे त मां मिसकीन आहियां, मां हितां छाते खणी वञा राशन, मूंखे ॾियो त मां जोही मां वञी वठंदुमि। तो असां हे जी अमानत असांखे मिली आहे 10,000 रुपया डॉक्टर अहमद सुल्तान लगारी साहब, जेको ग़रीबनि जे लाइ हिकिड़ो वसीलो आहे। वसीलो मुंहिंजे मालिक आहे, लेकिन हे ईअं सम्झ असां ग़रीबनि जे लाइ हिते दादूजा जेके बि आहिनि, पोइ कहिड़ी बि क़ौम जो सां वाबस्ता हुजे, लगारी हुजे या ओड हुजे, लेकिन ग़रीबनि जो यार आहे। ऐं जेको अमेरिका मां वेही करे हिते दादू ज़िले वारनि जी मदद करे थो, संदन खे असां जस ॾियूं था। ऐं असां इहो चवंदासीं त अल्लाह साईं डॉक्टर अहमद सुल्तान खे बचड़नि में कचहरियूं क़ाइमु करे, जेको ग़रीबनि जे लाइ हिकिड़ो मसीहो आहे। साईं सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा नालो तव्हांजो? साईं मुंहिंजो नालो भागचंद आहे। पाण ओड आहियां साईं। हे तव्हांजे लाइ जेके पैसा मोकिलिया आहिनि 10,000 रुपया डॉक्टर अहमद सुल्तान लगारी जेको अमेरिका जो आहे, उन जे लाइ तव्हां मिसकीन आहियो, माज़ूर आहियो, हे बैसाखी ते हलंदो आहे, माज़ूरी आहे, ऐं उन जे लाइ तव्हां कहिड़ी हिन खे दुआ ॾियणु था चाहियो? असां चवंदासीं अलाह कंदो सदाईं आबाद हूंदो, अलाह कंदो सदा ख़ुशि हूंदो, असां ग़रीबनि जी मदद थो करे, अलाह हुनखे अञा ख़ुशि कंदो। असां ग़रीबनि जूं इहे ई दुआऊं आहिनि। मूंखे अंदाज़न 8 ॾींहं खनि थी विया आहिनि हिन पैसा मोकिलिया हुआ। अॼु मां सम्झां थो 7 ॾींहं आहे, लेकिन मां वयुसि कराची, थोरो कमु हुयो, उन जे लाइ थोरी लेट थी वई आहे। इन्हनि पैसनि खे माफ़ु कजो। हा माफ़ु कजो। छा आहे जो मूंखे तव्हांजो नंबर बि कोन हुयो, पोइ नंबर कंहिंखां वठी करे पोइ जेको सो कॉल कई आहे, हिमल तव्हां पहुतायो। ऐं हे अमानत 10,000 रुपया जेके डॉक्टर अहमद सुल्तान लगारी जी अमानत आहे, इहा मूंखे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाह। हे डॉक्टर अहमद सुल्तान लगारी जेके अमेरिका में मोकिलिया अथव। अलाह हुनखे ख़ुशि कंदो। असां ग़रीबनि जूं दुआऊं आहिनि, असां ग़रीबनि जी मदद थो करे पियो, अलाह हुनखे अञा बि वधो वधि ख़ुशि कंदो। जो असां हिन महिल माज़ूर आहियूं, किरियल आहियूं, असांजो केरु बि कोन्हे, अलाह हुनखे ख़ुशि कंदो, जो असां ग़रीबनि जी मदद थो करे, मालिक हुनखे आबाद कंदो। असांजूं इहे ई दुआऊं आहिनि। महिरबानी साहब। महिरबानी, अलाह ख़ुशि कंदो।